नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त 5G इंटरनेट ज़रिए मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते नज़र रखी पई वञे। कराची वासी जी सिंध हाई कोर्ट में अनोखी दरख़्वास्त। कराची में 5G ज़रिए बहिरीन कैप्चरिंग जी प्रैक्टिस कई पई वञे। अहिड़े अमल लाइ चाइना 5G इंटरनेट सर्विस इस्तेमालु कई वेंदी आहे। अहिड़े अमल सां इंसान जी मुदाफ़ियत वारी क़ुवत खे कंट्रोल कयो वेंदो आहे। मुंहिंजे घर जी चौधारी, अमोनिया गैस, कचे शराब ऐं तिर्याक जो स्प्रे कयो वेंदो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त 5G इंटरनेट ज़रिए मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते नज़र रखी पई वञे। कराची वासी जी सिंध हाई कोर्ट में अनोखी दरख़्वास्त। कराची में 5G ज़रिए बहिरीन कैप्चरिंग जी प्रैक्टिस कई पई वञे। अहिड़े अमल लाइ चाइना 5G इंटरनेट सर्विस इस्तेमालु कई वेंदी आहे। अहिड़े अमल सां इंसान जी मुदाफ़ियत वारी क़ुवत खे कंट्रोल कयो वेंदो आहे। मुंहिंजे घर जी चौधारी, अमोनिया गैस, कचे शराब ऐं तिर्याक जो स्प्रे कयो वेंदो आहे।